फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल अअमालु बिन्नियात सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। माया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तवां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। वो अल्लाह ताला पूरी कायनात मथां ग़ालिब आहे। वो अल्लाह ताला पूरी कायनात मथां शहंशाह आहे। उन अल्लाह जी पूरी कायनात मथां ताक़त आहे। उन अल्लाह मुख़्तसिर वक़्त जे लाइ माखे तव्हांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे ऐं हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत जी खे बढ़ाइण जे लाइ। हिन टाइम तव्हांजो वक़्तु बि हली रहियो आहे, मुंहिंजो वक़्तु बि हली रहियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुसलमाननि खे ईमान जी हालत में मौत ॾे। ईमान जी हालत में अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं तमामु मुसलमाननि खे उथारे। क़ुरान हकीम में बाज़ मक़ामात ते अल्लाह ताला इंसाननि जी रहनुमाई कई आहे। क़ुरान हकीम हिकु मैसेज आहे इंसाननि जी तरफ़। हाणे इंसान इन क़ुरान हकीम खे गौर ऐं फ़िक्र सां पढ़े ऐं इन जी माना जे अंदरि गौर करे ऐं इन जे मतिलब जे अंदरि गौर करे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त माखां कहिड़ी शइ जो मुतालबो करे थो ऐं मुंहिंजे जिस्म जे मथां अल्लाह ताला कहिड़ा अहकाम जारी करणु चाहे थो। अल्लाह जी मंशा छा आहे? अल्लाह ताला मूंखे छाजे खां वजूद ॾिनो आहे? मां दुनिया में छो आयो आहियां? पंहिंजी मर्ज़ी सां त न आयो आहियां, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अमर सां मां हिन कायनात जे अंदरि आयो आहियां। इहो असांजो हिकिड़ो ज़हन बणिजी वञे। इन जे करे क़ुरान हकीम में अल्लाह ताला तमामु वॾा मिसाल बयानु करे छॾिया आहिनि। हर हिकु मिसाल सां अल्लाह ताला इंसाननि जी रहनुमाई फ़रमाई आहे। ॾिसो, इस्लाम जे अंदरि सभ खां पहिरियां बंदो मुस्लमान थींदो त उनखे इन शइ जी तलक़ीन कई वेंदी त सभ खां पहिरियां उहो इन शइ जी शाहिदी ॾिए त हिन कायनात जे अंदरि अल्लाह अकेलो आहे। इन खां बाद में ॿिए नंबर ते मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बंदो ऐं रसूल आहे। पोइ इन जे मथां अहकाम अल्लाह ताला जारी कंदो। अहकाम जे अंदरि सभ खां पहिरियां फस्ट नंबर ते अल्लाह ताला नमाज़ जेकी आहे बंदे जे मथां फ़र्ज़ु कई आहे। उन नमाज़ जो अल्लाह ताला तमामु वॾो ताक़ीद फ़रमायो। क़ुरान हकीम में बार बार मक़ामात ते अल्लाह ताला ताक़ीद फ़रमायो। अल्लाह ताला फ़रमायो त नमाज़ खे क़ाइमु कयो, नमाज़ तव्हांजे मथां असां फ़र्ज़ु कई आहे। अहिड़ी तरह हिन आयतुनि जे अंदरि बि अल्लाह ताला ईअं फ़रमायो, इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर। नमाज़ खे बेशक नमाज़ खे तव्हां मुसलमान क़ाइमु कयो, नमाज़ खे तव्हां पढ़ो। नमाज़ जो रिज़ल्ट छा निकिरंदो? नमाज़ जो फ़ाइदो तव्हांखे छा पहुचंदो? त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए त नमाज़ तव्हांखे बुराइनि खां परे कंदी। नमाज़ जेको आहे तव्हांखे तमामु वॾे मासियत खां परे रखंदी। नमाज़ खे जेको आहे क़ाइमु कयो। वले ज़िक्रुल्लाहि अकबर। ॿिए नंबर ते अल्लाह ताला फ़रमायो नमाज़ जेकी आहे उहा अल्लाह ताला जो ज़िक्र आहे ऐं ज़िक्र बि तमामु वॾो ज़िक्र आहे। ॾिसो, मसलन तौरु असां नमाज़ जो पढ़ूं था। असां मस्जिद में आयासीं, वुज़ू कयोसीं, साफ़ कपिड़ा पातासीं, इन खां बाद में अल्लाह जे ॾोह बीठासीं अल्लाहु अकबर करे। हाणे असां छा पढ़ंदासीं? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन। हे असां सूरत फ़ातिहा पढ़ंदासीं। हाणे इन जे अंदरि ख़ुदा जी तारीफ़ ॾिसो, तमामु तारीफ़ूं उन अल्लाह लाइ जेको जहाननि जो रब आहे। हिकु नंबर ते जेको जहाननि जो रब आहे। ॿिए नंबर ते अर्रहमान रहीम जेको रहमान बि आहे ऐं रहीम बि आहे। मालिक यौमिद्दीन क़यामत जे ॾींहुं जो मालिक आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ए असांजा रब, ए असांजा ख़ालिक, ए असांजा मालिक, असां तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद वठूं था। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधे रस्ते तरफ़ हला।
सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, ऐं असांखे उन रस्ते तरफ़ हला जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजो इनाम आहे, गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़ालिन, ऐं असांखे उन रस्ते ते बिल्कुलु न हला जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजो गज़ब आहे ऐं जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजी कावड़ आहे। इहा शइ किथां हासिल थी? इहा शइ कान ख़बर पई। जॾहिं बंदो नमाज़ पढ़ंदो त अल्लाह जे क़रीब थींदो, ऐं नमाज़ जे अंदरि अल्लाह ताला जो ज़िक्र रखियलु आहे। इन जे करे अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो, इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, नमाज़ पढ़ो, नमाज़ तव्हांखे बुराई खां रोकींदी, नमाज़ तव्हांखे बेहई खां रोकींदी, गुनाहनि जे कमनि खां तव्हांखे नमाज़ रोकींदी। छाजे करे रोकींदी? नमाज़ ख़ुदि हिकिड़ी इबादत आहे। नमाज़ हिकु ख़ुदि इबादत आहे। उन इबादत खे जीअं जो तव्हां कंदव तव्हां मासियत खां रुकिजी वेंदव। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, साईं थोरो हिन जो आवाज़ु थोरो घटि कयोसि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ आया, या रसूलल्लाह, हिकिड़ो शख़्स आहे नमाज़ थो पढ़े, नमाज़ पढ़ण खां बाद में सुबुह सां चोरी थो करे, नमाज़ पढ़ी करे सुबुह सां वञी करे चोरी थो करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अनक़रीब हिन जी नमाज़ एतिरी ताक़त वारी थी वेंदी जो हुनखे, जो इन बंदे खे इन गुनाह खां रोके छॾींदी। ऐं काफ़ी ॾींहं गुज़रिया, उहो बंदो नमाज़ पढ़ंदो रहे पियो, काफ़ी ॾींहं गुज़रिया, हली करे उहो बंदो उन फेल, चोरी वारे फेल खां रुकिजी वियो। हे चाहे हे नमाज़ आहे। हिकिड़ो बंदो जेकॾहिं नमाज़ पढ़ंदो, यकीन तौर ते पंहिंजा कपिड़ा साफ़ु रखंदो, यकीन तौर ते पंहिंजा कपिड़ा पाक रखंदो, नमाज़ पढ़ंदो, यकीन तौर ते इहो पेशाब करण खां बाद में वटि बि वठंदो। छाजे करे? उहो चवंदो इहा पलीती मूंखे लॻे न, ऐं अहिड़ी तरह पोइ मुंहिंजी नमाज़ न थींदी। ॾिसो, नमाज़ जे अंदरि हिकु साम्हूं फ़ाइदो इहो थो नज़र अचे। हालांकि जेकॾहिं अगरि जिस्म खे पलीती लॻे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि जेकॾहिं कोई बि बंदो पेशाब करे थो ऐं पेशाब जे क़तरनि खां ख़्यालु नथो करे त क़बर में उनखे अज़ाब कयो वेंदो। नमाज़ी बंदो यकीन तौर ते पेशाब करण खां बाद में वटि वठंदो, नमाज़ी बंदो यकीन तौर ते नमाज़ पढ़ी निकिरंदो ऐं ॿाहिरि जीअं जो वेंदो, नमाज़ जो असरु एतिरो हूंदो जो ॿाहिरि वञण सां फौरी तौरु गुनाह न कंदो। नमाज़ पढ़ण खां बावजूद बि अगरि कोई गुनाह थो करे, नमाज़ पढ़ण खां बावजूद बि अगरि कोई गुनाह थो करे त यादि रहे तव्हांजी नमाज़ न आहे। नमाज़ पढ़ण खां पोइ बि जेकॾहिं कोई बि मुस्लमान गुनाह थो करे त तव्हांजी नमाज़ न आहे। जंहिं ॾींहुं नमाज़ थी वई, जंहिं ॾींहुं नमाज़ थी वई त बंदो जेको गुनाहनि खां परे थी वेंदो। ऐं जेतिरो नमाज़ जे अंदरि ध्यानु हूंदो ओतिरो टाइम तव्हां ॿाहिरि जेको गुनाह खां बची सघंदव। जेकॾहिं 100% नमाज़ जे अंदरि ध्यानु आहे त ओतिरो टाइम 100% तव्हां गुनाह खां बची वेंदो। अगरि नमाज़ में 1 सेकंड ख़्यालु आहे, नमाज़ में कुल 2 सेकंड ख़्यालु आहे, नमाज़ में 1 मिंट से ख़्यालु थो अचे, ध्यानु थो रहे, ध्यानु वारी असां नमाज़ पढ़ूं त यादि रहे एतिरो टाइम तव्हां ॿाहिरि गुनाह खां बची वेंदव। नमाज़ जो इहो असरु हूंदो आहे, नमाज़ जो इहो असरु आहे त बंदो नमाज़ पढ़ंदो, जेतिरो टाइम नमाज़ जे अंदरि ध्यानु आहे ओतिरो टाइम हे गुनाह खां बची वेंदो। अल्लाह जो कलाम हक़ आहे, इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक नमाज़ जेकी आहे बेहई खां रोकींदी आहे। पर जेकॾहिं अगरि मां मुस्लमान आहियां, मां नमाज़ पढ़ां बि अथो, नमाज़ पढ़ण खां बाद में बि मां गुनाह कयां थो, यादि रहे मुंहिंजी नमाज़ वांगुरु न आहे। मुंहिंजी नमाज़ जे अंदरि किलत आहे, मुंहिंजी नमाज़ जे अंदरि नुक़्स आहे, मुंहिंजी नमाज़ जे अंदरि फॉल्ट आहे। मां सजदो दुरुस्त नथो कयां, मां रुकू जेको दुरुस्त नथो कयां, मां क़ुरान हकीम जे अंदरि ग़लती थो कयां। इन जे करे मां नमाज़ पढ़ण खां बाद में बि गुनाह खां नथो बचां। शैतान हिते हिकिड़ो ॿियो धोखो ॾींदो आहे, शैतान हिते हिकिड़ी पटी पढ़ाईंदो आहे। काफ़ी नमाज़ी मुस्लमान नमाज़ पढ़ण खां पोइ जेकॾहिं जुआ खेॾंदा आहिनि, नमाज़ पढ़ण खां पोइ जेकॾहिं शराब पीअंदा आहिनि, नमाज़ पढ़ण खां पोइ बि जेकॾहिं ज़िना कंदा आहिनि, शैतान पटी पढ़ाईंदो आहे। कहिड़े क़िस्म जी इहा नमाज़ आहे?
नमाज़ छाजे खां पढ़ींदो? शैतान चवंदो आहे त नमाज़ छाजे खां पढ़ींदो? नमाज़ तूं न पढ़, छाजे करे? त तूं त जेको जुआ थो खेॾे, तूं त ज़िना थो करें, तूं त शराब थो पीए। यादि रहे शैतान जो वॾे में वॾो इहो धोखो आहे। नमाज़ कंहिं क़िस्म जो कोई छॾणी न आहे। शैतान तोखां इन इबादत खां बि राहे थो जेकी नमाज़ टूटी फूटी पढ़े थो त तूं इहा बि न पढ़। हे शैतान जो धोखो आहे। जेकॾहिं अगरि नमाज़ पढ़ूं त इन खां बाद में गुनाह थिए थो, बंदो इस्तग़फ़ार तौबा करे। नमाज़ कंहिं क़िस्म जो कोई न छॾे। बाज़ माण्हू असांखे तरफ़ ईंदा आहिनि, चवंदा साईं नमाज़ पोइ असांजी कहिड़ी, असां इन जे करे नमाज़ ई नथा पढ़ूं। यादि रहे शैतान तव्हांखे वॾो जेको आहे वकड़ में रखियो आहे। पोइ छाजे करे? त इहा टूटी फूटी जिन टाइम नमाज़ बंदो पढ़ंदो, नमाज़ खे बार बार पढ़ंदो, हली करे इहो गुनाह जेको आहे तुंहिंजी ज़िंदगी खां निकिरी वेंदो। जेकॾहिं अगरि नमाज़ खे छॾे वेंदे पोइ तूं गुमराह थींदे, पोइ तूं खसारे तरफ़ वेंदे, पोइ तूं नुक़सान जी तरफ़ वेंदे। जेकर नमाज़ खां पोइ बि गुनाह आहे त नमाज़ खे न आहे छॾिणो, बल्कि मूंखे हाणे छा करिणो आहे? हिकु बहितरीनु मुस्लमान खे छा करिणो आहे? हिकु बहितरीनु मुस्लमान खे इहो अमल करिणो आहे त पंहिंजे गुनाहनि जे मथां नज़र करे पंहिंजे गुनाहनि खे घटि करिणो आहे। शैतान खे आसे में रखिणो आहे। मसलन तौरु कोई बि मुस्लमान शराब थो पीए, रोज़ाना शराब थो पीए। हाणे काफ़ियुनि ॿुधायो त इहो फॉल्ट असां खां निकिरे बि नथो, त फॉल्ट कीअं निकिरे? शैतान खे तव्हां धोखे में रखो। शैतान खे कीअं धोखे में रखो? पंहिंजी दिलि खे मज़बूत कयो। यार राति मां शराब पीअंदो आहियां रोज़ानो, अॼु राति मां शराब नथो पीआं। दिलि खे सम्झायो, सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं त कंट्रोल कर। दिलि खे बंदो सम्झाए। जेके बि गुनाह हुजनि, मां हिकिड़ो मिसाल शराब जो थो ॾियां, के मुस्लमान में कहिड़ो बि फॉल्ट आहे, रोज़ानो उहो गुनाह करे थो, त दिलि खे पहिरियों इहो सम्झाए छा थींदो? सिर्फ़ु अॼोकी राति सिर्फ़ु शराब नथा पीऊं, बसि अॼोकी राति जंहिंजो गुज़री वञे शुक्र कर ख़ुदा जो, या अल्लाह हिन मुसीबत खां मां बची वियो आहियां। वरी सुभाणे त दिलि खे ईअं मुतमिन करे, कल्ह शराब न पीतुमि, अॼोकी राति वरी नथो पीआं। कोशिशि कयां थो, पाण खे मज़बूत कयां थो। गुनाह जो आदी बंदो ईअं गुनाह खे छॾे सघे थो। बाक़ी जेकर ईअं ई अदु करे, शराब रोज़ाना पीए थो, ईअं अदु करे मां पूरो महीनो शराब न पीअंदुमि, पूरो महीनो शराब न पीअंदुमि, त सोचींदो यार पूरो महीनो मां कीअं शराब न पीआं। पोइ शैतान चवंदो रातो की राति पी पोइ अॻिते ॾिठो वेंदो, रातो की राति पी पोइ अॻिते ॾिठो वेंदो। तव्हांजा ॿार दोस्तो, शैतान ईअं असांखे गुमराह करे थो। शैतान ईअं असांखे मासीअत तरफ़ छिके थो त नमाज़ जे अंदरि असांजो ध्यानु हुजे। नमाज़ हिकु वॾो अमल आहे। नमाज़ हिकु इस्लाम जे अंदरि वॾो मज़बूत अमल आहे। जेको नमाज़ नथो पढ़े, इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई उन जो हिसो न आहे। काफ़र ऐं मुस्लमान जे दरमियान फ़र्क़ु सिर्फ़ु नमाज़ जो आहे। इस्लाम में वॾे में वॾो अहकाम कलमे खां बाद में नमाज़ जो आहे। ऐं अॼु मुस्लमान असां नमाज़ खां ई जेको परे लॻा पियूं। अल्लाह ताला क़ुरान हकीम में बार बार मक़ामाते अल्लाह ताला फ़रमायो नमाज़ खे जेको आहे क़ाइमु कयो, नमाज़ खे जेको आहे क़ाइमु कयो। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में अल्लाह ताला ॿी आयत में फ़रमायो या इबादी अल्लज़ीना आमनू इन अर्ज़ी वासियतुन फ़इय्या फ़अबुदून। ए मुंहिंजा बंदो, उहे बंदो जेके मुस्लमान आहियो, जंहिं ईमान आंदो आहे। बेशक मुंहिंजी ज़मीन जेकी आहे वॾी कुशादगी आहे। मुंहिंजी ज़मीन जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई किलत न आहे। मुंहिंजी ज़मीन तमामु वॾी आहे। दुनिया जे कंहिं बि कुंड में हलिया वञो, दुनिया जे कंहिं बि कुंड में वञो, उन कुंड जे अंदरि मां अल्लाह ताला जी इबादत कयो। या अल्लाह छाजे का इबादत कयूं? अल्लाह ताला फ़रमायो मां ख़ालिक़ आहियां तव्हांजो, मां ख़ालिक़ आहियां, तव्हां मख़लूक़ आहियो। मां रब आहियां, तव्हां माबूद आहियो। मां तव्हांजी तख़लीक़ कई आहे, मुंहिंजी इबादत कयो। मुंहिंजी ज़मीन जेकी आहे तमामु घणी कुशादगी आहे। फ़इय्या फ़अबुदून, जंहिं जॻह ते बि आयो इबादत कयो। हे आयत कंहिं टाइम नाज़िल थी? मक्का जे अंदरि जंहिं टाइम सहाबा मुस्लमान थिया, उन टाइम हे आयतूं नाज़िल थियूं। गैर मुस्लिम काफ़र सहाबा खे नमाज़ पढ़ण बि न पिया छॾनि। सहाबा जे लाइ मुशक़त हुई, तकलीफ़ हुई, ज़्यादा तकलीफ़ हुई त गैर मुस्लिम नमाज़ पढ़ण बि न पिया छॾनि। अगरि कोई गैर मुस्लिम के मुस्लमान खे ॾिसे त हे नमाज़ थो पढ़े,
त फौरी तौर पंहिंजे काफ़रनि ॾे वञनि ऐं उनखे ॿुधाइनि त राति जेको आहे इनखे नाहे छॾिणो। त इन जे करे अलाह ताला हुकुम ॾिनो हिते, हे हिजरत जो अलाह ताला हुकुम ॾिनो। जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े जे अंदरि आहियो, उते इबादत मां अलाह जी नथा करे सघो, पोइ अलाह ताला फरमायो इन अर्ज़ी वासियतुनि, मुंहिंजी ज़मीन तमामु घणी कुशादगी आहे, हिजरत कयो, हिजरत कयो। साहबा पोइ हिजरत तरफ़ निकिता। पहिरियों साहबे जी हिजरत हबशे तरफ़ थी ऐं ॿिए नंबर ते साहबिन जी हिजरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कराई मदीना जी तरफ़। ऐं जिन जो साहबिन हिजरत कई, इन खां बाद में उते आसानी सां साहबा इबादत कनि पिया, आसानी सां जेको नमाज़ पढ़नि पिया। बाक़ी छुटी कंहिं क़िस्म जी कोई बि न आहे। तव्हांखे इबादत करणी आहे, हर हालत में तव्हांखे इबादत करणी आहे। पोइ अलाह ताला पोयां तसली ॾिनी। हिजरत में ख़ौफ़ थींदो आहे, हिजरत में ख़ौफ़ आहे। जेकॾहिं मक्का खां निकिरूं था, मदीना जी तरफ़ वञूं था, काफ़रनि खे जेकॾहिं ख़बर पवंदी त असांखे क़तल करे सघनि था, असांजे मथां हमिलो करे सघनि था, हे हिजरत जे अंदरि ख़ौफ़ हूंदो आहे। ॿिए नंबर ते हिजरत जे अंदरि इहो बि ख़ौफ़ हूंदो आहे त कहिड़ी ख़बर जे मक़ामात ते असां वञूं था, उते वरी काफ़र असां सां इहो ई सलूक कनि, हे ख़ौफ़ पैदा थींदो आहे। त अलाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो कोई ख़ौफ़ न कयो, सिर्फ़ु मौत जो ख़ौफ़ आहे। पोइ हे आयत जेकी अलाह ताला फरमाई, तमामु इंसाननि खे, तमामु इंसान जे ख़ौफ़ खे, तमामु इंसान जे वहम खे अलाह ताला ख़तमु करे छॾियो। अलाह ताला फरमायो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। यादि रहे तव्हां सभिनी इंसाननि खे, तव्हां इंसाननि जे ज़हननि खे झटको भले लॻे, दुनिया सां मोहबत आहे, माल सां मोहबत आहे, औलाद सां मोहबत आहे, घरवारी सां मोहबत आहे, अलाह ताला फरमायो सभिनी मोहबतुनि खे ख़तमु करण वारी हिकिड़ी शइ असां वटि मौजूदु आहे। छा आहे उहा? कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। छा थींदो? तव्हांजे मथां मौत जो हिकिड़ो असां झटको ॾींदासीं, जेको मौत जो हिकिड़ो मज़ो आहे उहो तव्हांखे असां चखराईंदासीं। इंसान जो छा थींदो? कहिड़ो मसइलो आहे? मौत जो कहिड़ो मसइलो आहे? यादि रहे, मौत आयो तव्हांखे तव्हांजे पीउ खां धार कंदो, मौत आयो तव्हांखे तव्हांजे औलाद खां धार कंदो, मौत आयो तव्हांखे तव्हांजी घरवारी खां धार कंदो, मौत आयो तव्हांखे तव्हांजे माल खां धार कंदो, तव्हांखे तव्हांजे रिश्तेदारनि खां धार कंदो। ऐं मौत जेको आहे कंहिंजे मथां हल्को हथ बि न रखंदो आहे। यादि रहे, मलकल मौत सां जेके आविन आहिनि, जेके उन सां ॿिया फ़रिश्ता गॾु आहिनि, ऐं जॾहिं बि मलकल मौत के बंदे जो रूह कब्ज़ करणु ईंदो आहे, जंहिंजे तरफ़ इरादो कंदो आहे अलाह जी इजाज़त सां, त यादि रहे ख़ाली वापसि न आहे मोटी वेंदो। मौत जो फ़रिश्तो जंहिं टाइम ईंदो असांजी तरफ़, यकीन तौर ते सभिनी खे मरणो आहे, मुंहिंजे मथां बि मौत ईंदो, त असां चवंदा कहिड़ो मसइलो आहे, मौत ईंदो छा थींदो? यादि रहे वॾो मसइलो आहे। जंहिं टाइम मलकल मौत फ़रिश्तो ईंदो आहे, ख़ाली वापसि न आहे मोटी वेंदो। तव्हां दुनिया जे इंसान खे कंहिंखे पोइ करे सघो था? तव्हां कंहिं MPA जी ॻाल्हि खे रद्द करे सघो था? MNA जी ॻाल्हि खे रद्द करे सघो था? वज़ीर आज़म जे ख़त खे वापसि करे सघो था? यादि रहे, यादि रहे मलकल मौत खे वापसि नथा करे सघो। उहो जंहिं टाइम ईंदो आहे उहो न आहे ॾिसंदो त मुजीबुर रहमान आहे, नादर ख़ान मक्सी आहे, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आहे, उहो बिल्कुलु ईअं न आहे ॾिसंदो। उहो चवंदो अल्लाह जो अमर आहे, ऐं कंहिंमें कंहिं क़िस्म जी कोई हिमत न आहे जेको मूंखे रोके करे ॾेखारे। उहो ईंदो आहे ऐं वठी करे हलियो वेंदो आहे। त तसवर बार बार कंदा कयो मौत जो। हर टाइम असांखे मौत जी फ़िक्र हुजे। दुनिया जी मुहबत इंसान खे मौत खां गाफ़िल कंदी आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कब्रिस्तान जी तरफ़ वेंदा कयो। मर्दनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त कब्रिस्तान जी तरफ़ वेंदा कयो। उन में छा थींदो? आख़िरत जी फ़िक्र जेको आहे तव्हांजे मथां बीहंदी, मौत जी फ़िक्र तव्हांजा ॾोह खुली करे बीहंदी। त वॾो मरहलो आहे।
वॾा मसइला न ॾाढो, जंहिंजे करे पैगम्बर हिन दुनिया जी तरफ़ आया, अचण जी हालति पैगम्बरनि जी रोअण वारी। पैगम्बर हिन दुनिया खां विया, वेंदे बि कहिड़ी कैफ़ियत, रोअण वारी कैफ़ियत। कहिड़े क़िस्म जो तव्हां ऐं मां इंसानु आहियां, कंहिं क़िस्म जो कोई इस्लाम असांजे जिस्म जे अंदरि न आहे, इस्लाम जा अहकाम असांजे जिस्म जे अंदरि न आहिनि। बेख़ौफ़ थी करे मां खिलंदो आहियां। कंहिं क़िस्म जो कोई असांखे मुस्लमान खे मौत यादि न आहे। पैगम्बर खे कहिड़ो टेंशन जो रोअनि पिया। अल्लाह माफ़ करे उन्हनि खे दुनिया जे अंदरि बिशारत जन्नती, जन्नत इन्हनि जे हथनि में आहे। छाजे करे रोअनि पिया, छाजे करे रोअनि पिया? त उहो मरहलो जेको आख़िरत वारो हुयो न, उहो बिल्कुलु पैगम्बरनि जाॾो खुलियल हुयो। साम्हूं ॾिसनि पिया त हे इंसान जेकी बि आहिनि न, हे सभु नुक़सान जी तरफ़ था वञनि, सभु फ़साद जी तरफ़ वञनि था। ऐं यादि रहे, छाजे करे पैगम्बर खे ज़्यादा ख़ौफ़ थींदो, फ़िकिर थींदी आहे? पैगम्बर खे पंहिंजी उमत जी फ़िकिर ईअं थींदी आहे, इन खां बि ज़्यादा थींदी आहे, जीअं हिकु पीउ खे पंहिंजी औलाद जी फ़िकिर थींदी आहे। हर पैगम्बर पंहिंजी उमत लाइ ईअं फ़िकिर करे आयो, ईअं टेंशन करे आयो त दुनिया जे कीअं रहण जी जॻह बिल्कुलु न आहे। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं अगरि दुनिया रहण जी जॻह हुजे हा न, दुनिया अगरि रहण जी जॻह हुजे हा न, सभिनी खां वॾे में वॾी हयाती अल्लाह ताला 1,24,000 पैगम्बरनि खे दुनिया जे अंदरि ॾियां। अल्लाह ताला उन्हनि खे एतिरी हयाती ॾियां, दुनिया जेकॾहिं रहण जी जॻह हुजे हा। छाजे करे? हू अल्लाह जा महबूब आहिनि, उन्हनि अल्लाह सां मोहबत कई आहे ऐं अल्लाह उन्हनि खे चूंडियो आहे। पूरी काइनात मां पैगम्बरनि खे अल्लाह चूंडियो आहे। यादि रहे, हर हिकु पैगम्बर वक़्त जे एतबार सां हलंदो वियो। पैगम्बर जे मथां मौत सवार थी, नबियुनि जे मथां मौत सवार थी, ऐं नबी जेको आहे पंहिंजो टाइम पूरो कंदा विया। अहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान हकीम में दोबारा असांजे ज़हन खे खुलण जे करे अल्लाह ताला फरमायो, कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। मदद तव्हां इंसान गाफ़िल थी वञो, तव्हांजो कंहिं क़िस्म जो कोई मौत न आहे, फिलाणे ते मौत ईंदो। अल्लाह ताला फरमायो सभिनी जे मथां मौत ईंदो, भले तव्हां तस्लीम न कयो। तव्हां बार दोस्तो आख़िरती ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला हिते मोकिलियो आहे। कोई अल्लाह ताला इस्लाम में न रोकियो आहे त कारोबार न कयो, तिजारत न कयो, कमकार न कयो, मज़दूरी न कयो। अल्लाह ताला इजाज़त ॾेई छॾी आहे। यादि रहे, इन सभिनी कमनि खां वॾे में वॾी ताक़तवारी जेकी शइ आहे, उहा अल्लाह ताला जी इबादत आहे। उनखे कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो, उनखे कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो। तव्हां इंसाननि जे मथां, तव्हां इंसाननि जे मथां वॾे में वॾा एहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा आहिनि। यादि रहे, तव्हांजे पीउ जो तव्हांजे मथां एतिरो एहसान न आहे, तव्हांजी माउ जो तव्हांजे मथां एतिरो एहसान न आहे, तव्हांजे दोस्तनि जो तव्हांजे मथां एतिरो एहसान न आहे, तव्हांजे भाइरनि जो तव्हांजे मथां एतिरो एहसान न आहे। यादि रहे, हिन पूरी काइनात में वॾे में वॾो एहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। जीअं अल्लाह ताला मूंखे बनायो, जीअं अल्लाह ताला मूंखे अक़ल ॾिनी, जीअं अल्लाह ताला मूंखे सोच ॾिनी, जीअं अल्लाह ताला मूंखे हसीन बणायो, जीअं अल्लाह ताला मूंखे अक़ुलु ॾिनो, जीअं अल्लाह ताला मूंखे जवानी ॾिनी। पोइ अल्लाह ताला फरमायो तव्हांजे मथां मौत ईंदो, सुम्म इलैना तुरजाऊन। काॾे वेंदव? मुंहिंजी तरफ़ मोटी ईंदव। तव्हांखे बनावट तव्हांजी मां कई, तव्हांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियुमि मौत ॾेई करे, सुम्म इलैना तुरजाऊन। तव्हांखे मां पंहिंजी तरफ़ घुरायां थो। हाणे मौत अल्लाह सां मुलाक़ात अथव। यादि रहे, मौत अल्लाह सां मुलाक़ात आहे, पर कंहिंजी? मोमिन जी, अहले ईमान वारे जी, मुस्लमान जी मौत अल्लाह सां मुलाक़ात आहे। मौत बिशारत आहे, मौत बिशारत आहे कंहिंजे लाइ? मोमिन जे लाइ। अगरि कोई मुस्लमान दुनिया जे अंदरि अल्लाह जा अहकाम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पंहिंजे मथां खणी करे दुनिया में ज़िंदगी बसर कयईं, यादि रहे इन जे लाइ मौत जहिड़ी का ख़ुशख़बरी आहे ई न। छाजे करे? दुनिया जे तमामु टेंशन खां, तमामु फितननि खां, तमामु मासियत खां हमेशह जे लाइ इहो बची वियो। दुनिया में हर हिकु क़िस्म जो फितनो, पर मोमिन हुयो
ईमान जी हालत में मौत आयो, नमाज जी हालत में मौत आयो, अल्लाह जे अहकाम खे पूरो कंदे कंदे मौत आयो, यादि रहे इहो मौत मुबारक मौत आहे। हे जे घर वारा टेंशन में हूंदा, यार फ़िलाणो जेको असांजो बुज़ुर्ग वियो, घर वारा रोअंदा न, तकलीफ़ थींदी आहे न। कोई हिकु आलिम दीन बहितरीन आलिम दीन जो वञे त घर वारा रोअंदा न, छा चवंदा त असांजो बहितरीन आलिम हुयो, पड़ोसी रोअंदा, जमायती रोअंदा, कम से कम रोअंदा न, इंतिहाई तकलीफ़ जेको आहे पहुचंदी। त यार मौलाना हे जेको आहे बहितरीन मौलाना दुनिया जेको आहे बसर करे हलियो वियो आहे, पर हिते जेको आहे गम हूंदो आहे, टेंशन हूंदो आहे। पर जेकी अल्लाह ताला उनखे जन्नत में राहत ॾींदो आहे, इन दुनिया में इहा कॾहिं राहत ॾिठी न आहे। त जन्नत जी तरफ़ दौड़ लॻायो, आख़िरत तरफ़ दौड़ लॻायो। पोइ अल्लाह ताला फरमायो, ईमान वारनि जी अल्लाह ताला हालत बयानु कंदे अल्लाह ताला फरमायो, वल्लज़ीन आमनू व अमिलु स्सालिहात वलनुबव्विअन्नहुम मिनल जन्नति ग़ुरफ़ा। जंहिं बि ईमान आंदो, जंहिं बि ईमान आंदो, मां अल्लाह ताला जे अहकाम खे मज़बूती सां पकड़ियो, त अल्लाह ताला फरमायो छा मां उनखे ॾींदुमि, उनखे मां जन्नत जा बाला खाना ॾींदुमि, जन्नत में इज़त वारी ज़िंदगी ॾींदुमि। छाजे करे हिन दुनिया जे अंदरि मुंहिंजे अहकाम खे खणी करे मुस्लमान हलियो आहे। हे अल्लाह ताला सर्टिफिकेट क़ुरान हकीम में जारी करे पियो। कहिड़ो बंदो जे नेक अमल कया, ईमान आंदई, इन हालत में उनजे मथां मौत थियो, अल्लाह ताला फरमाइणो की जन्नत जी ज़िंदगी असां ॾियूं पिया, ऐं हिकु बहितरीनु जन्नत वारी ज़िंदगी आहे, सुकून वारी ज़िंदगी आहे। पोइ अल्लाह ताला जन्नत जी क्वालिटी खे बयानु कयो, तजरी मिन तहतिहल अनहारु ख़ालिदीन फ़ीहा। उन जन्नत जे अंदरि असां हिकु नहरुनि खे जारी करे छॾियो आहे। जन्नत में असां नहरुनि खे जारी करे छॾियो आहे, जो नहरूं उन जे घरनि जे हेठां हलंदियूं, नहरूं उन जे बाग़नि जे हेठां हलंदियूं। हे हिकु वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो, मां अॻ में बि ॻाल्हि कई हुयमि त अल्लाह ताला दुनिया खे केतिरो हसीन बणायो आहे। हे असां हिन टाइम पाकिस्तान में किरिया पिया आहियूं, या अहिड़ी तरह सिंध जे इलाइक़े में किरिया पिया आहियूं, रुॻो असांखे धूड़ ई धूड़ थी नज़र अचे। हिन खां जॾहिं अल्लाह ताला हर हिकु बंदे खे ॿाहिरि कढंदो आहे, अल्लाह ताला ॿाहिरि कंट्री हुनखे घुमाईंदो आहे। जॾहिं हिकु मुस्लमान ॿाहिरियां जॾहिं मुल्क ॾिसंदो, उतां जा नज़ारा ॾिसंदो, सरसब्ज़ इलाइक़ा ॾिसंदो, पहाड़ ॾिसंदो, समंदर ॾिसंदो, त उहो चवंदो वॾी ॻाल्हि आहे, बसि दुनिया वॾी ख़ूबसूरत आहे। यादि रहे अल्लाह ताला दुनिया खे हक़ीर बयानु कयो आहे। अल्लाह ताला न ॿुधायो, अल्लाह ताला बयानु न कयो दुनिया ख़ूबसूरत आहे, न न, तव्हां हैरान थी वेंदव दुनिया जा कुझु नज़ारा ॾिसी करे, तव्हां मां बि हैरान थी वेंदुमि। एतिरी ख़ुदा जी कुदरत आहे, एतिरा ख़ुदा जा करिश्मा आहिनि, कुदरत जा एतिरा नज़ारा आहिनि जो बंदो हैरान थी वेंदो। यादि रहे अल्लाह ताला तारीफ़ बयानु न कई दुनिया जी। अल्लाह ताला फरमायो कुझु बि न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मच्छर जो पर आहे दुनिया, जंहिंखे अल्लाह ताला कंहिं क़िस्म जी कोई वैल्यू न ॾिनी आहे, दुनिया केतिरी रसीन लॻंदी आहे। यादि रहे जन्नत जी तारीफ़ अल्लाह ताला बयानु कई आहे। ॻाल्हि हैरान कंदड़ आहे न, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया कुझु बि न आहे, दुनिया मलऊन आहे, मच्छर जो हिकु पर आहे, दुनिया ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे। ऐं जंहिंजी सिफ़ात कंहिं बयानु कई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त बयानु कई त जन्नत खे जेको असां तयारु कयो आहे, कंहिं अखि उनखे हिन टाइम में ॾिठो न आहे, कंहिं अखि हिन टाइम में ॾिठो न आहे। हर हिकु नौजवान जी ख़्वाहिश हूंदी आहे त घरवारी मिले, इख़लाक़ हुजे, हसीन हुजे, हुस्न खे वॾो फोकस आहे। जेको बि नौजवान हूंदो पुछा कयो घरवारी हसीन हुजे। ॿिए नंबर ते उमिरि छा हुजे, उमिरि बिल्कुलु नंढी हुजे, इंसान जी ख़्वाहिश आहे। ॿिए नंबर ते इहो बि हूंदो आहे कंहिं उन औरत खे ॾिठो न हुजे, कंहिं उन औरत खे टच बि न कयो हुजे। हे सभु मुस्लमान चाहींदा आहिनि। इहा चाहत सिर्फ़ु मुंहिंजी न आहे,
इहा चाहत सिर्फ़ु मुजीब रहमान जी न आहे त घरवारी ख़ूबसूरत, नंढी उमिरि, कंहिं उनखे टच बि न कयो हुजे, मुंहिंजी ख़्वाहिश न, तमामु मुस्लमान जी ख़्वाहिश। यादि रहे अल्लाह ताला छा फ़रमायो? अल्लाह ताला फ़रमायो जन्नत जे अंदरि जेके मोमिननि जे लाइ असां हुरूं रखियूं आहिनि, हिन टाइम ताईं कंहिं अखि उन मोमिन जी हूर खे ॾिठो ई न आहे। कंहिं बि अखि जेको आहे उन मोमिन जी हूर खे ॾिठो ई न आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला बयानु कयो वॾियुनि अखियुनि वारियूं, इंतिहाई एतिरो हुस्न जो मुजीब रहमान जी ज़बान जेकी आहे हिन टाइम शायदि कमज़ोर आहे, मां उनखे जेको आहे बयानु नथो करे सघां। जंहिंजी तारीफ़ तव्हां हिते हिकिड़ो मिसाल लॻायो, जंहिंजी तारीफ़ काइनात जो रब बयानु करे त ॻाल्हि यार ख़तमु थी वञे बसि। हाणे ॻाल्हि खे अॻिते न खणो बसि। जंहिं जन्नती हूर जी क्वालिटी हुस्न अल्लाह बयानु करे, मां सम्झां थो बसि ॻाल्हि ख़तमु आहे। मुजीब रहमान खे ज़रूरत ई न आहे, मूंखे हिमत ई न आहे। छाजे करे त मां अल्लाह जो बंदो आहियां, बंदनि मां बि इंतिहाई कमज़ोर बंदो आहियां ऐं इंतिहाई गुनाहगार बंदो आहियां। त मुंहिंजी ज़बान उनखे तरतीब ॾेई नथी सघे। हीअ अल्लाह ताला कंहिंजे लाइ रखी आहे? हीअ अल्लाह ताला मोमिननि ऐं मुस्लमाननि जे लाइ रखी आहे। शर्त अल्लाह ताला छा लॻायो भला? इहे शयूं तव्हांखे मिलूं, शर्त अल्लाह ताला छा लॻायो? मुतालबो अल्लाह ताला छा कयो त जन्नत बि ॾींदासीं, जन्नत में हूरूं बि ॾींदासीं, जन्नत में नहरूं बि ॾींदासीं। वॾो ज़बरदस्त प्रोटोकॉल जन्नत जे अंदरि, जेको हूरुनि खां, जन्नत जे नहरुनि खां, जन्नत जे महलात खां, जन्नत जे बंगलनि खां, जन्नत जे बहितरीन कमरनि खां तमामु वॾो प्रोटोकॉल जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिनो न, उहो छा? अल्लाह ताला फ़रमायो मां अल्लाह जो दीदार आहे। हे ॻाल्हि ख़तमु आहे साईं, हे हद आहे बसि। जो काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त जॾहिं बंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो दीदार कंदो, जॾहिं बंदो जन्नत जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो दीदार कंदो न, त 5 मिंट जेको न लॻंदा, 10 मिंट न लॻंदा, 15 मिंट बि न लॻंदा। रिवायतुनि जे अंदरि आयो खरबे साल गुज़री वेंदा, बंदे खे 1 ऐं 2 मिंटनि जे मुशाबे लॻंदो। छाजे करे त का ख़ूबसूरत शइ हूंदी आहे, को ख़ूबसूरत मंज़रु हूंदो आहे, बंदो उनजी तरफ़ ॾिसंदो आहे। इन खां बाद में 10-10 मिंट गुज़री वेंदा आहिनि, बंदो चवंदो आहे 3 सेकंड गुज़रिया आहिनि, 1 मिंट गुज़रियो आहे। छाजे करे उहो मंज़रु छा कंदो आहे? मंज़रु पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। त जन्नत में वॾे में वॾो जेको अल्लाह ताला इनाम जन्नतनि खे ॾिनो आहे न, उहो अल्लाह जो दीदार अथव। अल्लाह जे दीदार खां हेठि असां अचूं, पैगंबरनि सां मुलाक़ात। यार कोई मंज़रु आहे न, हे नंढी का ॻाल्हि आहे? जो जन्नत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात, जन्नत जे अंदरि इमाम हुसैन सां मुलाक़ात, जन्नत जे अंदरि हज़रत अली साईं सां मुलाक़ात, अबू बकर सिद्दीक़ सां मुलाक़ात, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सां मुलाक़ात, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु सां मुलाक़ात, मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात, जन्नत में आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात, इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात। छा था सम्झो? हिकु नंढी ॻाल्हि आहे? हर हिकु मुस्लमान जी तमन्ना आहे त जन्नत में इन हसन सां मुलाक़ात थिए। अल्लाह ताला नॉर्मल शयूं दुनिया जे अंदरि घुरियूं बसि। या अलाह छा करिणो पवंदो भला? इहे सभु फज़ीलतूं मिलनि त भला? अॼु जेको आहे मुस्लिम वारा पुछा त कंदा छा करिणो पवंदो? इहे सभु शयूं ॾे अल्लाह ताला आसान ॿुधाए छॾियो बसि। जंहिं शइ जो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे हुकुम करे थो, उनखे मज़बूत पकड़ियो, ऐं जंहिं शइ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे रोके थो, उन खां रुकिजी वञो, इन शइ जे मथां अमल कयो। अल्लाह ताला फ़रमायो इहे सभु फज़ीलतूं तव्हांखे अता कंदासीं। त छा था सम्झो? सौदो सस्तो थिए थो, महांगो थो मिले? जन्नत फ्री में मिले थी या पैसनि ते मिले थी? फ्री में मिले थी, कोई ख़रीद करे वठे। पर साईं दुनिया जो मामलो बि एॾो ख़तरनाक आहे, दुनिया जो मामलो बि तमामु जेको आहे ख़तरनाक आहे। अल्लाह ताला जंहिं टाइम जन्नत खे बणायो, अल्लाह ताला जंहिं टाइम जहन्नम खे बणायो, त जिब्रील अमीन खे अल्लाह ताला मोकिलियो, वञी करे इहे 2 जॻहियूं मां तयारु कयूं, इन्हनि खे ॾिसी अचो। जिब्रील अमीन वियो, 2 जॻहियूं ॾिसी आयो।
पोइ अल्लाह ताला फरमाए मख़लूक हिकिड़ी पैदा कयो इंसान आहे। हाणे ॿुधा ए जिब्रील अमीन इन मां इंसान कहिड़े तरफ़ दौड़ लॻाईंदो? त जिब्रील अमीन फरमाए या अल्लाह हे सभु जेको आहे जन्नत जी तरफ़ वेंदा। हे काॾे वेंदा? कंहिं मुस्लमान जो अकुलु घटि थोरी आहे भला, कंहिं इंसान जो अकुलु भला घटि थोरी आहे जो बाहि जे तरफ़ वेंदो। हे सभु जेको आहे जन्नत भरिजी वेंदी, जन्नत जी तरफ़ कोई बि न वेंदो। अल्लाह ताला फरमाए थोरो सब्र। कुछ टाइम खां बाद में अल्लाह ताला आज़माइश रखी जन्नत जे रस्ते ते, अल्लाह ताला रखियो टेंशन खे, मुसीबत के, सब्र के, नमाज के, पंहिंजे अहकाम के, जेके भी दुनिया के अंदर अल्लाह ताला अहकाम आहिनि, अल्लाह ताला ये जन्नत के रस्ते ते रखे छॾिया। जहन्नम के रस्ते ते ख्वाहिशात के, लज़्ज़त के, गुनाह वारे कमन के, ऐश के, तकब्बुर के अल्लाह ताला जन्नत वारे रस्ते ते रखे छॾियो। पोइ अल्लाह ताला जिब्रील अमीन के दोबारा मोकिलियो त जन्नत ऐं जहन्नम के नज़ारे खे ॾिसी आ। पोइ अल्लाह ताला जीअं जो मोकिलियो जिब्रील अमीन मोटी आयो। पोइ जिब्रील अमीन फरमायो या अल्लाह हाणे त लॻे ईअं थो, हाणे लॻे ईअं थो हाणे अक्सर इंसान जहन्नम जी तरफ़ वेंदा, अक्सर इंसान जहन्नम जी तरफ़ वेंदा। हा जंहिंखे ए मुंहिंजा रब तूं बचाई, जंहिंखे तूं बचाई। त दुनिया जे अंदरि शराब, उनजे अंदरि थोरो मज़ो, ज़िना उनजे अंदरि थोरो मज़ो। यादि रहे हे जेको थोरो चंद मिंटनि जो जेको मज़ो थो अचे न, हिन जो नुक़सानु तव्हांखे हिते ख़बर नथी पवे, इन जो नुक़सानु तव्हांखे क़बर में ख़बर पवंदी। असां दुनिया जे ज़ाहिर खे ॾिसी करे मुतासिर था थी वञूं, दुनिया जे ज़ाहिर खे ॾिसी करे मुतासिर, यार वाह 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 सुभान अल्लाह, हे मौलवी सभु पागल आहिनि, चवंदा ॾिसो औरतुनि खे न ॾिसो, ॾिसो दिलि खे केतिरी राहत थी पहुचे, वाह वाह सुभान अल्लाह केतिरी ख़ूबसूरत औरत आहे। मौलवियुनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे, चवंदा उहो माइनि खे न ॾिसो, औरतुनि खे न ॾिसो, केतिरो ॾिसो उन्हनि जे अंदरि हुस्न रखियलु आहे, केतिरो ज़हन खे फ़ाइदो थो पहुचे। त यादि रहे दुनिया जे अंदरि इन शइ जी ख़बर न पवंदी। क़बर में जीअं एंट्री थी न, एंट्री इंग्लिश जो लफ़्ज़ आहे, क़बर में जीअं लथव न पोइ ख़बर पवंदी। त अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो ए मोमिनो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो, पोइ ख़बर पवंदी त अल्लाह ताला अहकाम खे मां पुठी ॾिनमि, इन जो एॾो वबाल मूंखे छा थो खणो पए। अल्लाह खे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे तमामु घणो वैल्यू जेको आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पंहिंजे अमुर जो आहे। अल्लाह ताला पंहिंजे अमुर खे ज़्यादा वैल्यू ॾिनो आहे। कोई बि जेकॾहिं बंदो अल्लाह ताला जे अहकाम खे नथो मञे, अल्लाह ताला हिकिड़ी शइ हुकुम कई उनखे पूरो नथो करे, यादि रहे अल्लाह ताला जो ग़ज़ब इन बंदे मथां ग़ालिब ज़्यादा थींदो। छाजे करे त हे जेको कुझु हिन टाइम तूं आहीं, हे सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़रिए सां तूं आहीं। हे सभु कुझु जेको आहे तूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़रिए सां आहीं। मां या राति ॻाल्हि कयमि त ॾिसो रोज़ु सिज उभरे थो ऐं रोज़ु सिज लहे थो, छा अल्लाह खे को फ़ाइदो पहुचाए थो? सिज रोज़ु लहे थो ऐं रोज़ु सिज उभरे थो, यार अल्लाह खे कोई फ़ाइदो पहुचाए थो? अल्लाह खे कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो नथो पहुचाए। इहो फ़ाइदो मुजीब रहमान खे पहुचाए थो। इहो फ़ाइदो 7.5 अरब इंसान जेके हिन दुनिया जे अंदरि आहिनि उन्हनि खे फ़ाइदो पहुचाए थो। राति जी ख़ुदा खे कहिड़ी ज़रूरत आहे? राति जी अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत आहे? अल्लाह ताला राति बणाए छॾी, अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत आहे? अल्लाह खे ज़रूरत बिल्कुलु न आहे। कंहिंखे ज़रूरत आहे? मुजीब रहमान खे ज़रूरत हुई, ख़ुदा बणाए छॾी। दुनिया जे 7.5 अरब इंसान खे ज़रूरत राति जी हुई, अल्लाह ताला राति बणाए छॾी। या अल्लाह राति जी हिकमत क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो राति इन करे बणाईजे ताकी तव्हां इंसान सुकून हासिल कयो। या अल्लाह ॾींहुं अल्लाह ताला फरमायो निकिरो अल्लाह जे फज़ुल खे तलाश कयो, वञी करे कमकार कयो। केतिरी ख़ुदा जी ज़ात असांखे रिस्पेक्ट ॾिनी,
राति जो सुम्हूं था सभु असांजो जिस्म त जेको आहे बंदि थी वञे। मूंखे इहा बि ख़बर न पवंदी आहे त मुंहिंजे पेर जे मथां चादर आहे न आहे। मूंखे इहा बि ख़बर न पवंदी आहे त मुंहिंजो हथु मुंहिंजे मुंहं जे हेठां या मथां आहे। मूंखे इहा बि ख़बर न पवंदी आहे त मां सिधो सुतो पियो आहियां या पासीरो सुतो पियो आहियां। मूंखे ख़बर न पवंदी आहे। यादि रहे इहो राति जो तव्हां सुता पिया हो, तव्हांखे साह केरु थो खणाए? का आहे ज़ात जेतिरो जेकी एॾे सारे सिस्टम खे हलाए पई, यादि रहे उहा ज़ात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अथव। उन अल्लाह जे अहकाम खे मज़बूत पकड़ियो। ख़ुदा जूं नेमतूं जेकॾहिं बयानु कयूं, हज़ारे साल असांजी उमिरि थी वञे, हज़ारे साल असां इबादत कयूं, यादि रहे हिकिड़ी नेमत ख़ुदा जी जेकी आहे, जेको असां पाणी था पियूं न, इन जो असां एहसान अदा नथा करे सघूं। अल्लाह ताला पूरी काइनात खां पाणी ख़ुश्क करे छॾे। केरु अल्लाह खां सवाइ जेको तव्हांखे पाणी कढी करे पीआरे? अल्लाह ताला सिर्फ़ु सिज खे ख़तमु करे छॾे। अल्लाह ताला सिर्फ़ु सिज खे ख़तमु करे छॾे। यकीन कयो दुनिया तबाह। अल्लाह ताला सिज खे सिर्फ़ु ख़तमु करे छॾे त दुनिया तबाह। ओॾे रखेसि। दुनिया तबाह, दुनिया ख़तमु। छाजे करे? इन सिज जे ज़रिए सां तव्हांखे ख़बर पवंदी आहे त कणकुनि जी मौसम मां पाणी अचे थो, सारियुनि जी मौसम थियण थी आहे, रोंबे जे लाइ पाणी मथियां दरियानि खां अचे थो। तव्हांखे त पंहिंजो सिंधू दरिया नज़र थो अचे, तव्हांखे पंहिंजो सिंधू दरिया थो नज़र अचे। असुली इहो पाणी किथां ट्रेवल करे आयो आहे, इहा ख़बर कॾहिं पई आहे? कान थो अचे इहो पाणी। असांजा मुस्लमान सोच इंडिया खां पाणी थो अचे। बाबा इंडिया खे छॾे ॾियो, इंडिया खां अॻिते बि थोरो हलो ट्रेवल कयो। असुली पाणी जो हंधु छा आहे? मां तव्हांखे ॿुधायां थो। हिन दुनिया जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अमर सां काफ़ी पहाड़ आहिनि, जेके पहाड़ मुकमल बर्फ़ जा आहिनि। सिज जी रोशनी जीअं उन्हनि जे मथां पए थी ऐं उहे बर्फ़ वारा पहाड़ यानी पाणी जे अंदरि कन्वर्ट थियनि था मौसम जे एतबार सां। जंहिं टाइम असांखे रोंबे जी ज़रूरत हिते पाणी जे लाइ पवंदी आहे, पाणी 2-3 महीना अॻु में उतां ट्रेवल थींदो आहे। पहाड़नि खां, बर्फ़नि जे पहाड़नि खां उहो पिघलनि था ऐं पोइ पाणी ट्रेवल कंदो 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 हिते अची करे पहुचे थो। जेकॾहिं अल्लाह ताला सिज खे सिर्फ़ु ख़तमु करे छॾे, पाणी न अची सघंदो असां वटि। अल्लाह ताला सिज खे ख़तमु करे छॾे, इंसानु ख़ुदि ख़तमु थी वेंदो। अल्लाह ताला सिज खे ख़तमु करे छॾे, फ़सुलु तयारु न थींदो। अल्लाह ताला सिज खे ख़तमु करे छॾे, तमामु शयूं जेके असां खाऊं था हे बि ख़तमु थी वेंदियूं। सिर्फ़ु हिकिड़ो सिज अल्लाह जी एतिरी नेमत आहे। तव्हां चवंदा कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे। छा थींदो? कॾहिं पंहिंजे वजूद जे अंदरि राति जो तन्हाई जे अंदरि मथे खे 2 हथ ॾेई करे राति जो सोचो, छाजे करे दुनिया जे अंदरि मां आयो आहियां? कहिड़ो मक़सदु हुयो? राति जो तन्हाई जे अंदरि क़ुर खे खोलियो, तन्हाई जे अंदरि राति जो क़ुर खे खोलियो। पर अल्लाह माफ़ करे, इहा असांखे तौफ़ीक़ मिले ई नथी। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे तौफ़ीक़ इहा ॾे, तमामु मुस्लमान खे क़ुर खे मथा शुरू सिर्फ़ु पढ़ण जी कंहिं मुस्लमान खे तौफ़ीक़ मिले थी। कंहिं मुस्लमान क़ुर खोले करे को 2 घंटा वेठो न हुजे त हे क़ुर मां सां मुतालबो छा थो करे, अल्लाह मां सां मुतालबो छा थो करे। क़ुर जे अंदरि मां ध्यानु लॻायां, हे क़ुर तूं छाजे करे नाज़िल थियो आहे, मां ध्यानु लॻायां। कोई मुस्लमान न आहे। पैसा अचनि, डॉलर अचनि, बिज़नेस वधे, दुकान वधे, 2 दुकान आहिनि, 3 जी फ़िक्र में हूं, 3 दुकान आहिनि, 4 जी फ़िक्र में हूं। पुटनि जो छा थींदो, माइटनि जो छा थींदो, हा साईं, रिश्तेदारनि जो छा थींदो, हे न असां सोच में लॻा पिया आहियूं। कॾहिं इहो सोचो त क़बर में छा थींदो? क़बर में छा थींदो? तव्हांजा ॿार दोस्त फ़िक्र कयो
यादि रहे ज़िंदगी 2 दफ़ा न मिलंदी आहे, ज़िंदगी 3 दफ़ा न मिलंदी आहे, ज़िंदगी 4 दफ़ा न मिलंदी आहे, ज़िंदगी 1 मरतबो मिली आहे। ॿीहर ख़ुदा तव्हांखे ज़िंदगी न ॾींदो। इन ज़िंदगी अंदरि अलाह खे राज़ी करे वठो, अलाह खे राज़ी करे वठो। जेतिरा गुनाह असांजा घटि ओतिरो क़बर में अॻिते आसानी जो मामिलो, जेतिरा असांजा गुनाह ज़्यादा यादि रहे ओतिरो मुंहिंजे लाइ आख़िरत में मुसीबत वधंदी वेंदी। असां चवंदो कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे, शराब पीतोसीं कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे, क़तल कयोसीं कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे, ज़िना कईसीं कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे। क़बर में लो असुली ख़बर पवंदी कहिड़ो मसइलो आहे। छाजे करे त हिते फौरी तौर बदिलो न मिलंदो आहे, रिएक्शन फौरी तौर दुनिया में न थींदो आहे। रिएक्शन ख़ुदा जो थींदो आहे, कुझु टाइम खां बाद में थींदो आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। गुंदड़े में त आहे न। ॿिए नंबर ते साथी जुमे खां अलावा बि यार नमाज़ पढ़ंदा कयो, नथा पढ़नि। अक्सर साथी नथा पढ़नि, सिर्फ़ु चवंदा जुमे ते का नमाज़ फ़र्ज़ु आहे। बिल्कुलु ग़लति सोच आहे। जुमे ते नमाज़ फ़र्ज़ु न हूंदी आहे। ॾींहं में 5 वक़्त अल्लाह ताला, बल्कि ख़बर बि आहे सभिनी मुस्लमाननि खे, नमाज़ असांजी मस्जिद सिर्फ़ु जुमे भरिजे थी। ॿियनि ॾींहंनि में असां काॾे था हलिया वञूं? त अल्लाह ताला जो अहकाम सम्झी करे नमाज़ पाबंदी सां पढ़ो। न पढ़ंदो मुजीब रहमान खे कंहिं क़िस्म जो कोई डैमेज ऐं नुक़सानु न आहे, नुक़सानु तव्हांजी ज़ात खे आहे। ख़बर पई न साईं? नमाज़ जेकॾहिं कोई बि मुस्लमान नथो पढ़े न, त नुक़सानु जेको आहे मुजीब रहमान जी ज़िंदगी न पहुचंदो, नुक़सानु उन मुस्लमान जी ज़ात खे पहुचंदो जेको मुस्लमान नमाज़ नथो पढ़े। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे नमाज़ी बणाए। साईं अगरि कोई शख़्स कूड़ो कसम खणी का रक़म हासिल करे त उन लाइ छा हुकुम आहे? साईं जेकॾहिं कोई बि बंदो कूड़ो कसम खणी करे अगरि कंहिंजी रक़म का हासिल कई अथई, कंहिंजी का रक़म हासिल कई अथई, त यादि रहे उन बंदे जे मथां 1 नंबर ते ख़ुदा जी लानत ईंदी। 2 नंबर ते जंहिंजो इहो मरंदो, जंहिंजो मरंदो न, जंहिंजो माल कसम खणी करे खाधई, त उनजो क़यामत ॾींहुं उहो माल उनखे अदा करिणो पवंदो। 2 नंबर ते 2 नुक़सान। 3 नंबर ते नुक़सानु, क़यामत ॾींहुं अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो हिन सां कलाम न कंदो। 4 नंबर ते कंहिं क़िस्म जो अल्लाह ताला क़यामत ॾींहुं हिन तरफ़ नज़र न कंदो। नज़र मां छा मुराद आहे? क़यामत ॾींहुं जंहिं बंदे जे मथां अल्लाह जी नज़र नथी, नज़र मां मुराद अल्लाह ताला जी रहमत आहे। जंहिं बंदे जे मथां अल्लाह ताला जी नज़र नथी, इहो बंदो हलाक थी वियो। हे अक्सर असांजा मुस्लमान लॻा पिया आहिनि, ख़ासि करे 12वीं फील्ड में बाद में चवंदो, हे कोर्टुनि में जेके जज, कोर्टुनि में जज, हाणे ॾिसो फरीक़नि में 2 जज बीठा आहिनि। जजनि खां अलावा हेठि वकीलनि ते ॻाल्हि कयूं, 2 वकील बीठा आहिनि, हिकिड़ो वकील ॿियो वकील। यार हिन मां 2 मां हिकिड़ो त हक़ ते आहे न। 2 मां मुंहिंजी खोपड़ी छा थी कमु करे, त 2 मां हिकिड़ो त हक़ ते आहे न। जेको हक़ ते आहे हिन मुक़ाबले में ॿियो बि आहे। कसम थो खणी वञे, अल्लाह जो कसम आहे, जज ॿुधाए थो अल्लाह जो कसम आहे, हिन जो हक़ आहे। हे कहिड़े क़िस्म जो यार मुस्लमान आहे? पोइ हे ज़ालिम सिर्फ़ु 10,000 वठंदा, वकील सिर्फ़ु 10,000 वठंदा, 15,000 वठंदा, 20,000 वठंदा। इन जे लाइ अल्लाह जो कसम, क़ुर जो कसम। त छा थियो? हे इस्लाम खे हितां खपायो आहे, हे त इस्लाम छॾे चुका आहियो हुन टाइम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि फ़ैसिलो आयो कि हिकु यहूदी ॿियो मुस्लमान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ मुस्लमान हिकु यहूदी वठी आयो, या रसूल हे यहूदी आहे, ज़मीन ते जेको थोरो लफड़ो थी पियो आहे। हे यहूदी चए थो मुंहिंजी ज़मीन आहे। मुस्लमान, अल्लाह जे नबी मुस्लमान खां पुछे तो वटि शाहिद आहिनि? मुस्लमान जो शाहिद न आहिनि, बिल्कुलु बि। अल्लाह जे नबी फरमायो तो वटि शाहिद आहिनि। हाणे यहूदी खे ॾींदासीं कसम। मुस्लमान जो या रसूलुल्लाह, हे कसम मिंट खणी वेंदो, हे बिल्कुलु कसम मिंट खणी वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं अगरि कसम खणी वियो न, यादि रहे क़यामत ॾींहुं ज़िलत ॾिसंदो। क़यामत ॾींहुं अल्लाह जी नज़र इन तरफ़ न थींदी, अल्लाह जी रहमत इन तरफ़ न थींदी।
हे अल्लाह जे नबी, यहूदी तकड़ में कसम खणी वियो, ज़मीन उनखे अची वई। त अल्लाह जे नबी फरमायो क़यामत ॾींहुं जो अशर ॾिसिजो, असांजा केतिरा मुस्लमान ठगी ते जेके बेईमानी ते जेको आहे कसम खणी करे ज़मीन जेको आहे कंट्रोल में कंदा आहिनि। शर्म अचे उन मुस्लमान खे, कसम खणी करे चवंदा हे गाॾी असांजी आहे, कसम खणी करे चवंदा हे पैसा असांजा। हे कहिड़े क़िस्म जो मुस्लमान तूं? इन मुस्लमान इस्लाम खे जेको आहे तबाह कयो आहे। अॼु को हिंदू चवे थो न, गैर मुस्लिम चए थो त कहिड़े अफ़ालनि ते जेको आहे मां मुस्लमान थियां, अहिड़े मुस्लमान खे ॾिसी करे मां मुस्लमान थियां। त उन हिंदू खे असां जवाबु ॾिनोसीं, हिंदू खे अहले इल्म त जेको आहे हिंदू खे जवाबु ॾिनो, हिंदू खे मुस्लमान जवाबु आलिम ॾिनो। त असां तोखे ईअं नथा चऊं त तूं इन मुस्लमान खे ॾिसी करे मुस्लमान थी, असां तोखे चऊं था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे ॾिसी करे मुस्लमान थी। कंहिं तोखे चयो आहे इन मुस्लमान खे ॾिसी करे मुस्लमान थी? तूं इन मुस्लमान जे मथां कलमो थोरी भरींदे। असां तोखे चऊं था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे ॾिसी करे मुस्लमान थी। त साईं कसम ते जेको बि खणंदो न, कूड़ ते कसम इहो दुनिया में बि ख़ुदा डैमेज ॾींदो, आख़िरत में अल्लाह जी रहमत खां परे। ऐं जेको अल्लाह जी रहमत खां परे वियो, ॻाल्हि क्लियर आहे, ॻाल्हि ख़तमु आहे। त उहो जन्नत जी उमेद ई न करे, अल्लाह जी रहमत खां परे यानी काॾे एंट्री आहे, क़ुर जो फ़ैसिलो आहे, जहन्नम जे तरफ़ उनजी एंट्री आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे अहिड़े फेल खां जेको आहे बचण जी कोशिशि करे। इन पैसनि जे करे साईं, ज़मीन जे करे कसम मुस्लमान खणी करे वेठा आहिनि। इहा नथी ख़बर पए त सुभाणे जेको क़बर में लहंदासीं। यकीन कयो, जे कसम कयां न, ज़मीनुनि जे मथां कसम कयां, बंगलनि खे हासिलु करण जे करे कसम कयां, ज़ालमनि जी चंद सालनि जे अंदरि छुटी थी वई, मरी विया, पोइ ते औलाद वञी करे बंगले में वेठी आहे, पुट वञी करे ज़मीनुनि ते वेठा आहिनि। हाणे इन लाइ छा असरु थींदो क़बर में? कहिड़ो मुंहुं ॾियणो पवंदो हाणे क़बर में? त उते फ़रिश्ता ईअं चवंदा त तूं ज़बान जेको तकड़ि में इस्तेमालु करे आयो आहे। दुनिया में माण्हू अहिड़ा ॻाल्हाइणा आहिनि, सचे खे बि चुप कराए छॾींदा आहिनि, सचे माण्हू खे चुप कराए छॾींदा, अहिड़ा ॻाल्हाइणा जंहिंखे मां चवां तोते वारी ज़बान, सचे माण्हू खे ख़ामोश करे छॾींदा। यादि रहे, इहा तव्हांजी चालाकी अल्लाह वटि न हलंदी, इहा तव्हांजी चालाकी फ़रिश्तनि वटि न हलंदी। चालाकी करे वठो हिते, ख़बर जेको आहे मौत खां बाद में चङी तरह तव्हां मुस्लमान खे पवंदी। साईं क़बर ते दाल ऐं चांवर छिटणु कीअं आहिनि? अगरि कोई सवाब जी नीयत सां करे त उहो अमल कीअं आहे? साईं ने सुबुह जेको आहे बिल्कुलु न आहे त क़बर जे मथां वञी करे दाल छिटरे ऐं चांवर छिटरे त सवाब बिल्फ़र सवाब मिली वेंदो। बाक़ी इहो अमल जेको आहे साबित न आहे। इहो तरीक़ो जेको आहे किथां बि राइज न आहे, कंहिं बि हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत खां, कंहिं बि कोल खां साबित न आहे। क़बर ते न छिटियो। इहो जेकॾहिं अगरि तव्हां पंहिंजे ॻोठ में छटींदव, अबे जी नीयत जे एतबार सां अबे खे सवाबु पहुचे, त तव्हां ॻोठ में छटियो, उते बि अबे खे नेकी मिली वेंदी। छाजे करे? जीअं इंसान खे खाराइण में नेकी मिलंदी आहे, त सेम मख़लूक खे, छो त पखी बि मख़लूक में अंदरि एड था अचनि, उन्हनि खे खाराइण में बि नेकी मिलंदी। पर बहितरीनु तव्हांखे तरीक़ो ॿुधायूं। कोई बि जेकॾहिं बंदो, वाले साहिबु इंतकाल करे वियो आहे, मां इंतकाल करे वई आहे, त जेको चांवर छटण खां, दाल छटण खां बहितरीनु तरीक़ो, कंहिं ग़रीब खे किलो अटो वठी ॾियो, कंहिं ग़रीब खे सब्ज़ी वठी ॾियो। छाजे करे? इंसान खे खारायो। छो? इंसान अशरफुल मख़लूक़ात में आहे। नेकी ईअं न आहे मां पखी खाइनि थो, उनजी नेकी जो मां इनकार थो कयां, उहो बि मख़लूक आहे, नेकी मिलंदी। पर वधीक जेको फ़ोक़ियत रखे थी न अल्लाह जी मख़लूक़ात में, उहो केरु आहे? उहो अशरफुल मख़लूक़ात इंसान आहे। इन दाल ऐं चांवर छिटण खां बहितर आहे पाड़े वारे कंहिं ग़रीब खे जेको आहे ॾिसो, उनखे जेको आहे वठी ॾियो। साईं मर्द ऐं औरत जे नमाज़ पढ़ण में फ़र्क़ु ॿुधायो। औरत ऐं मर्द जे नमाज़ में साईं फ़र्क़ु आहे। क़िरात जे एतबार सां, पढ़ण जे एतबार सां कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न आहे। जीअं मर्द पढ़ंदो न, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, कुल हुवल्लाह, सुबहान रब्बिल अज़ीम, सुबहान रब्बिल आला, अत्तहियात, दुरूद शरीफ़, रब्बिल जअलनी, इहे सेम अंदरि जेको पढ़ियो वेंदो, औरत बि हिकु जहिड़ो पढ़ंदी, मर्द बि सेम इहो ई पढ़ंदो आहे। नमाज़ पढ़ण जे तरीक़े में फ़र्क़ु आहे। त मर्द जेको अल्लाहु अकबर करे हथु ॿधंदो आहे दुन जे मथां, त औरत जेकी अल्लाहु अकबर करे सीने जे मथां हथु रखंदी। हिकिड़ो फ़र्क़ु नोट कयो। ॿिए नंबर ते
असां रुकू में वेंदा आहियूं, अल्लाह अकबर करे रुकू में जॾहिं एंट्री थींदी आहे, रुकू में तमामु मुस्लमान मर्द हीअं सिधा हूंदा आहिनि। साईं हीअं बीठा आहियूं न हीअं, त हाणे मुस्लमान मर्द को नमाज़ जे अंदरि रुकू कंदो न त हीअं मुकमल रुकू कंदो। औरत कीअं कंदी? औरत हीअं न कंदी, औरत नॉर्मल हीअं कंदी बसि। अल्लाह अकबर करे नॉर्मल हीअं कंदी, ईअं लॻे जीअं रुकू थिए थो। बाक़ी औरत हीअं रुकू न कंदी, हीअं। छाजे करे? इहा नमाज़ जे अंदरि चेंजिंग आहे। सजदे में असां मर्द वेंदा आहियूं, असांजूं ॿाहूं ॿाहिरि निकितल हूंदियूं आहिनि, असांजो सीनो जेको आहे मथे हूंदो आहे। सजदे में औरत ऐं मर्द जी नमाज़ जे अंदरि फ़र्क़ु आहे। औरत कीअं सजदो कंदी? औरत पंहिंजे पूरे जिस्म खे समेटींदी। समेटण साईं सम्झो था? औरत पंहिंजे पूरे जिस्म खे समेटे करे नमाज़ पढ़ंदी, यानी पंहिंजूं ॿाहूं बि हिते लॻाईंदी, ॿाहूं पंहिंजे सीने सां अटैच कंदी, ऐं अहिड़ी तरह यानी कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके हिन टाइम बयानु मेंबर ते नामुनासिब लॻे थी। यानी औरत सोली सिंधी में करूंडड़ी थी करे नमाज़ पढ़ंदी, यानी बिल्कुलु ईअं झुकी करे, जीअं औरत जो पेर बि मथे न हुजनि, अहिड़ी तरह औरत जी छाती बि जेको आहे मथे न हुजे, बल्कि तमामु जिस्म जेको आहे मिलियलु हुजे, पाण खे पूरो सजदे जे अंदरि समेटींदी। इहो मर्द ऐं औरत जी नमाज़ जे अंदरि फ़र्क़ु आहे। बाक़ी अंदरि जेकी नमाज़ सूरत फ़ातिह पढ़ी थी वञे, तस्बीहात पढ़ी थी वञे, कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न आहे। साईं घरवारी सां सोबत जे दौरान जेको जिस्म ते कपिड़ो पातल हुजे या ॿी का शइ जिस्म सां अटैच हुजे, छा सोबत खां बाद में उहा शइ बि पलीत थींदी या न? यादि रहे, कोई बि मुस्लमान घरवारी सां हक़ अदायगी करे थो, हक़ अदायगी करे थो त जिस्म ते जेको बि कपिड़ो पातल आहे, गंजी पातल आहे, मथे ते को रूमाल रखियल आहे, या अहिड़ी तरह ॿियो जेको बि लिबास पातल आहे, जेकॾहिं उन तमामु लिबास खे कंहिं क़िस्म जी काई पलीती न आहे लॻी, उन लिबास खे कंहिं क़िस्म जी काई पलीती न आहे लॻी, त इहे कपिड़ा पाक आहिनि। गुस्ल खां बाद में इहे कपिड़ा पाए करे नमाज़ पढ़ी सघूं था। मसइलो सम्झ में न आयो लॻे थो? कोई मुस्लमान घरवारी सां राति जो सोबत कयईं, उनखे गंजी पातल आहे अंदरां, उनखे गंजी अंदरां पातल आहे, त हाणे गंजी खे कंहिं क़िस्म जो कोई पलीती न आहे लॻी, गंजी खे बिल्कुलु क्लियर आहे, त इहा ई गंजी दोबारा गुस्ल करे पाए सघे थो। बिलफ़र्ज़ यार मौसम मां जैकेट पातल आहे, जैकेट मां ॻाल्हि अहिड़ी करणु चाहियां थो, यानी जिस्म ते जेको बि कपिड़ो हुजे, हल ठीकु आहे साईं, ॿी ॻाल्हि ते चवंदो आहे मुंडी पातल आहे, औरत खे हार पातल आहे, औरत खे हार पातल आहे, औरत खे वाला पातल आहिनि, औरत खे नक में कोको पातल आहे, त बाज़ औक़ात मुस्लमान हैरान थी वेंदा आहिनि त यार इहा शइ जेको आहे पलीत थी वेंदी, हाणे हिनखे बि लाहिणो पवंदो, हिनखे बि धोइणो पवंदो। न न, जेसि ताईं अगरि कंहिं बि शइ खे पलीती नाहे लॻी, नाहे लॻी, त उहा शइ पाक हूंदी। गुस्ल खां बाद में उहा शइ जेको आहे पाए सघो था, नमाज़ में बि पाए सघो था। भाई कुझु मुस्लमान हैरान थी वेंदा, यार रूमाल जेको आहे मथे ते बादल हुयो साईं, रूमाल खे कंहिं क़िस्म जो कोई पलीती न लॻल आहे, हाणे गुस्ल खां बाद में रूमाल असां उछले छॾियोसीं। गंजी खे कंहिं क़िस्म जो कोई पलीती न, गंजी असां फिटी करे छॾीसीं, त जेसि ताईं कपिड़े खे पलीती नाहे लॻी त कपिड़ो पाक हूंदो आहे। कपिड़े खे पलीती लॻी, हाणे कपिड़ो जेको आहे पलीत थी वियो, हाणे इहो 3 दफ़ा धोई करे पोइ पाइणो पवंदो। जेकर ॿी का ड्रेस बि न आहे, अगरि उन ई कपिड़े खे इस्तेमालु करिणो आहे त कीअं करिणो आहे? जंहिं जॻह ते पलीती लॻी आहे उनखे 3 मरतबा धोतो वेंदो, 3 मरतबा धोई करे इहे ई कपिड़ा तव्हां नमाज़ में पाए सघो था। कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हे इस्लाम सहूलियत वारो मज़हब आहे। इस्लाम कंहिंजे मथां बिल्कुलु ज़बर न कयो आहे। पहिरीं उमतुनि जे अंदरि ईअं हुयो, जेकॾहिं अगरि कंहिं बि मुस्लमान जो कंहिं बि पोइ उमतुनि में कोई बि जेको अहले ईमान हुयो, उनजे कपिड़े खे पलीती लॻे, हुकुम हुयो कपिड़ो कटियो, या ख़ुदि ब ख़ुदि कपिड़ो कटिजी वेंदो हुयो। हे अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमत जे मथां अल्लाह ताला हल्को हथु रखियो आहे त कपिड़े खे जेकॾहिं पलीती लॻी आहे 3 मरतबा धो, कपिड़ो पाक थी वेंदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं क़ुर खे पुठी ॾियणु कीअं आहे? साईं क़ुर खे पुठी ॾियणु बहितर कमु न आहे, आदाब खां जेको ख़िलाफ़ु आहे। बाक़ी कॾहिं कॾहिं मजबूरी थी पवंदी आहे, उन टाइम जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई उन बंदे जे मथां गुनाह न थींदो। मसलन तौरु
क़ुरान हकीम जेके असांजे शहर में पहुचनि था, यकीन तौर ते इहे कंहिं गाॾी ते ईंदा हूंदा। साईं गाॾी ते ईंदा हूंदा न, 10 व्हीलर ते ईंदा आहिनि, वॾा कार्टून भरिजी करे। हाणे ड्राइवर जे मथां कंहिं क़िस्म जो कोई गुनाह न आहे। असांजा मुस्लमान हैरान, यार हे ॾिसो ड्राइवर ॾाढो वेठो आहे, पोइ त क़ुरान पिया हलनि। सर हे थोरो ज़हन कमु कयो, ड्राइवर जेकॾहिं गाॾी न हलाए त क़ुरान गाॾो कीअं रखंदो? बाज़ औक़ात मजबूरी हूंदी आहे त कोई गुनाह न थींदो। साईं असांजे तकड़ में मुस्लमान जज़्बा थींदा आहिनि, हे ॾिसो क़ुरान पोयां आहिनि, हे ॾिसो क़ुरान पोयां आहिनि। यादि रहे जेकॾहिं क़ुरान खे आॾो करण में मुशक़त थिए थी, बंदो ट्रेवलिंग नथो करे सघे, गाॾी नथो हलाए सघे, त उन सूरत में क़ुरान जेकॾहिं कोई बि बंदो पोयां झली बीठो आहे, कार्टून रखे वेठो आहे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। तकड़ में कोई बि मुफ़्ती न थिए, कोई बि मुस्लमान मुफ़्ती न थिए तकड़ में। हे ॾिसो गुनाह जो कमु थो करे, कहिड़ो गुनाह जो कमु आहे? मजबूरी आहे। जेकॾहिं क़ुरान खे आॾो रखे त माना तुंहिंजी मर्ज़ी आहे एक्सीडेंट थिए, क़ुरान भले पोइ रोड ते किरी पवनि, हे बि हलियो वञे, मार्केट खां छॾ थी वञे। बाज़ औक़ात मजबूरी हूंदी आहे। क़ुरान खे इन सूरत में पहुचे रखणु बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। छाजे करे आॾो रखण जी साईं का सूरत बणे थी? 10 व्हीलर जे पोयां कार्टून पिया आहिनि। हाणे इन खे कोई बि मुस्लमान चए न मां इन खे आॾो कंदुमि, का सूरत बणबी? न बणबी। इन सूरत में जाइज़ आहे, क़ुरान पोइ ते हुजनि, आॾो ड्राइवर वेही करे 2-3 क्लिंडर वेही करे हलाइनि, कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे। यादि रहे असुली क़ुरान खे पुठी कहिड़ी आहे? हिते असां मिंट हैरान, हिते क़ुरान शरीफ़ जेकॾहिं पियो हुजे या हिते पियो हुजे, हालांकि आदाब खां ख़िलाफ़ु आहे, मां इन जो क़ाइल न आहियां, हिते पियो हुजे आदाब खां ख़िलाफ़ु आहे, न करणु खपे ईअं। पर जेकॾहिं कोई हे मुस्लमान हे ॾिसबा क़ुरान खे पुठी, असुली क़ुरान खे पुठी छा आहे? जेको मुस्लमान नमाज़ नथो पढ़े, असुली क़ुरान खे इहा पुठी आहे। जेको मुस्लमान ज़कात नथो ॾे, इहो असुली क़ुरान खे पुठी आहे। जेको मुस्लमान शराब खां नथो मोड़े, इहो असुली क़ुरान खे पुठी आहे। इन ते त असां मिंट जेको आहे फतवा हे से क़ुरान खे पुठी। मुस्लमान थोरो पाण करे ॾिठई, नमाज़ नथा पढ़ूं, अलाह जो कसम वॾे वॾे क़ुरान खे पुठी आई आहे। यानी तव्हां पंहिंजो मुंहुं हेॾे करे ऐं अलाह खे चओ त असां नमाज़ न पढ़ंदासीं। ज़कात न ॾियणु हे असुली क़ुरान खे पुठी आहे। ज़िना खां न मुड़णु हे क़ुरान खे असुली पुठी आहे। जुआ खे हलाइणु हे क़ुरान खे पुठी आहे। इन शइ ते असां कॾहिं सोची वीचार कयोसीं? बिल्कुलु न कयोसीं। यादि रहे तव्हां मुस्लमाननि जी कामयाबी, तव्हां मुस्लमान जी सरबुलंदी क़ुरान हकीम जे अंदरि रखियल आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी अंदरि रखियल आहे। जेकॾहिं न अपनाईंदो पूरे मुल्कनि जे अंदरि मुस्लमान जूता खाईंदा। कोई मूंखे ईअं न चए साईं मुस्लमान जे बारे में कीअं था ॻाल्हायो, मां नथो चवां। मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत, मूसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान पहिरियों जंहिं टाइम न आंदो हुयो, फिरौन उनखे मोचड़ा आया। मूसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणे करे जंहिं टाइम ईमान आंदो, इज़त उनजी थी वई। मूसा अलैहिस्सलाम दुनिया खां विया, क़ौम जा कुझु अफ़राद वरी फिरी विया। अलाह ताला छा कयो? अलाह ताला दोबारा उन्हनि खे जूता खाराया। कोई बि इंसान अल्लाह जी शरीयत खे जंहिं टाइम छॾींदो आहे, अल्लाह जे किताब खे जंहिं टाइम छॾींदो आहे, अल्लाह ताला गैर मुस्लिमनि खां उनखे ज़लील कराईंदो आहे। छाजे करे? तव्हां अल्लाह ताला जे अहकाम जी हैसियत न रखी, अल्लाह ताला जे क़ुरान जी हैसियत न रखी। यादि रहे तव्हां मुस्लमाननि जी कंहिं क़िस्म जी हैसियत अल्लाह बि न रखंदो। तव्हांजी हैसियत क़ुरान सां आहे, तव्हांजी हैसियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी सां आहे, तव्हांजो मक़ाम क़ुरान सां आहे, तव्हांजी इज़त क़ुरान सां आहे। क़ुरान खां जेकॾहिं छॾींदो, कंहिं क़िस्म जो कोई इज़त न ॾिसंदो। साईं क़बर खे हार पाराइणु कीअं आहे? बाज़ माण्हू असांजे इलाइक़े में क़बर ते पैसनि वारा हार पाराईंदा आहिनि। हे साईं बिल्कुलु ग़लति आहे। क़बर ते कंहिं क़िस्म जो हार बि न पाराए वेंदो, पैसनि वारा हार बि न पाराए वेंदा। गुल बि जेको आहे छटणु शरीयत खां साबित न आहिनि, अगरबत्तियूं बि ॿारणु शरीयत खां साबित न आहिनि। कोई पुछा करे साईं कहिड़ी ॻाल्हि आहे? कहिड़ी ॻाल्हि आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बिल्कुलु न आहे, इहो न आहे बिल्कुलु। इन खां बाद में सहाबा जी ज़िंदगी खां बिल्कुलु इहो साबित न आहे।
ताबईन जी ज़िंदगी खां बिल्कुलु साबित न आहे, बिल्कुलु साबित न आहे। साहबा जी ज़िंदगी खे ताबईन जी ज़िंदगी खां हे खुराफ़ात अमल असांजे अंदरि एड थी विया। क़बर खे साईं वॾा वॾा हार पारायो, क़बर जे मथां तमामु वॾो जेको सिंगार करे वियो। हे न आहे इस्लाम इन शइ जो क़ाइल बिल्कुलु न आहे, इस्लाम इन शइ जो क़ाइल न आहे। मरी वियो क़बर जे अंदरि लायोसि, इन खां बाद में नॉर्मल हिकिड़ी क़बर मिटी वारे करे छॾियोसि, बसि मोमिन आहे, इहा क़बर इन जे लाइ जन्नत आहे। गुनाहगार आहे बदकार आहे, त इहा क़बर इन जे लाइ जहन्नम जो घोड़ो आहे। कंहिंजो फ़रमान आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। साईं अगरि कंहिं औरत सां मोहबत हुजे त उनखे अलाह खां दुआ में घुरी सघूं था या न? निकाह जे लाइ कंहिं औरत सां कंहिं बि मुस्लमान खे अगरि पसंदि थी वई का औरत, अलाह खां घुरी सघो था। कंहिं क़िस्म जो कोई जेको मवाद न आहे, कहिड़े एतबार सां कंहिं क़िस्म जो कोई उन सां कलाम न कंदो। ईअं न त ड्रेग बि हलंदी रहे, अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम, जीअं असांजा काफ़ी मुस्लमान इन टाइम लॻल आहिनि। यादि रहे औरतुनि सां कलाम करणु, नामारम औरत सां, हे गुनाह कबीर आहे। अगरि का औरत पसंदि अची वई, अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो फ़न की हुमा ताबलकुम, निकाह कयो अहिड़ी औरतुनि सां जंहिंखे तव्हां पसंदि कयो था। हे अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इजाज़त ॾिनी। त अलाह खां दुआ में बि घुरी सघूं था। दुआ जो तरीक़ो मां ॿुधायां थो, कीअं अलाह खां घुरो, या अलाह फ़िलाणी औरत मूंखे पसंदि आहे, जेकॾहिं अगरि इहा मुंहिंजे लाइ बहितर साबित थींदी, मुंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाईंदी, या अलाह मुंहिंजे लाइ निकाह जे लाइ आसानी मामिलो कर। अलाह खां दुआ घुरी करे वालिदैन खे मोकिलियो रिश्ते जे लाइ। रिश्तो थिए थो, हिकु दफ़ो मोकिलियो, ॿियो दफ़ो रिश्तो थिए थो, ठीकु आहे, नथो थिए मार्केट खां शार्ट थी वञो। असांजा नौजवान बेवकूफ़, असांजा नौजवान न साईं हिते न मिलियो मां मरी वेंदुमि, हिते मुंहिंजो रिश्तो न थियो, हज़ारे मां फ़ोनियूं आयूं, साईं हिते असांजो रिश्तो नथो थिए। अड़े मां चयो पागल भेणा पागल, जेकॾहिं हिते अगरि रिश्तो नथो थिए न, कंहिं बि औरत सां तव्हांखे ठीकु आहे पसंदि अची वई, रिश्तो नथो थिए, तूं छा कंदे, पाण खे मारींदी आहे भला? दुनिया जे अंदरि लखे औरतूं आहिनि, हज़ारे औरतूं आहिनि, इहो निकाह न ॿिए हंधि थी वेंदो, टीं जॻह ते थी वेंदो, चौथी जॻह ते थी वेंदो। हे असां नौजवान जे अंदरि अक्सर बीमारी, न साईं हिते न थियो पोइ मां मरी वेंदुमि। मरी वञ छा थींदो? तूं मरी वेंदे, दुनिया सभिनी लाइ खुलियल आहे। त यादि रहे अगरि किथे बि अलाह खां घुरो, हिकु ॿ दफ़ो नियापो मोकिलियो। कलाम कंहिं क़िस्म जो कोई औरतुनि सां न कयो। अगरि कलाम कयो न, राब्तो हले थो न, इंतिहाई गुनाह आहे, कबीरा गुनाह आहे। अगरि कंहिं औरत हक़ीक़त में पसंदि आहे त हिकु शरीफ़ मुस्लमान जो कमु आहे, हिकु शरीफ़ मुस्लमान जो ऐं हिकु शरीफ़ इंसान जो कमु आहे त उहो फौरी तौरु निकाह तरफ़ भॼंदो। यार ईअं कलाम करण में मूंखे गुनाह मिलंदो, फौरी तौरु चवंदो यार मुंहिंजो निकाह थी वञे, जान छुटी वञे, मुंहिंजी घरवारी थी वञे। त अगरि किथे रिश्तो न बि थियो न, छॾे ॾियो। त ज़िंदगी जेकी अलाह ताला जंहिं मक़सद लाइ तव्हांखे मोकिलियो आहे न, उहो मक़सदु असां चऊं था बसि फ़िलाणी औरत मिले, इहे मक़सदु आहे। यादि रहे नाहे मक़सदु, नाहे मक़सदु छा आहे? अलाह ताला जी इबादत। मक़सदु छा आहे? जन्नत खे हासिलु करणु। मक़सदु छा आहे? जहन्नम खां पनाह घुरणु। असां मुस्लमाननि जो दुनिया जे अंदरि अचण जो इहो ई मक़सदु आहे। अलाह ताला मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।